अस्सलाम नाज़रीन, स्टैंड पॉइंट प्रोग्राम में आया तव्हांजो मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, मुखालिफ़ धुर जी पार्टियुनि हुकूमत ख़िलाफ़ तहरीक शुरू करे छॾी आहे। गुजरांवाला में कामयाब जलसे खां पोइ कराची में बि वॾो कामयाब जलसो कयो वियो, जंहिंमें वॾे अंग में मुख़्तलिफ़ हज़ारनि माण्हुनि शिरकत कई आहे। हिन जलसे जी कामयाबी खां पोइ MQM चवे थी त कराची जे मसइलनि ते कुझु बि न ॻाल्हायो वियो आहे, जॾहिं त कैप्टन सफ़दर खे गिरफ़्तार कयो वियो, जेको वरी ज़मानत ते आज़ादु थियो वियो। IG सिंध जे हवाले सां बि मुतज़ाद ॻाल्हियूं मीडिया में मुकसिर वियूं आहिनि। इन समूरनि इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजे महिमान में मौजूदु आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध काउंसिल जा मेंबर ग़ुलाम हैदर शानी साहब, PTI सिंध जा अॻवान सदाकत खान जतोई साहब। तव्हां ॿिन्ही मेंबरनि खे वेलकम था कयूं। पर हिन ते ॻाल्हि ॿोल जी शुरूआत लाइ सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर डॉक्टर अरबाब ग़ुलाम रहीम साहब असां सां लाइन ते मौजूदु आहे। डॉक्टर साहब, कीअं पिया ॾिसो गुजरांवाला खां पोइ कराची में हुकूमत मुखालिफ़ थियल जलसे खे, छा था ॾिसो सूरत हाल खे? ॾिसो, गुजरांवाला में ऐं उन खां अॻु में बि मियां नवाज़ शरीफ़ साहिबु हिकिड़ो भूचाल आणे छॾियो आहे मुल्क जी सियासत में। जेका सियासत न आहे पर हुन बग़ावत शुरू करे ॾिनी आहे मुल्क खां, स्टेट सां बग़ावत शुरू करे ॾिनी आहे। संदसि ज़ाती जेके मसइला आहिनि, जेके करप्शन जा आहिनि ॿिया, उनजे करे या जेको सियासत खां सियासत वेठो करे मुल्क सां, अवाम सां, सभिनि सां। जो उन सिलसिले में मूंखे जीअं थो लॻे त पीपुल्स पार्टी ऐं मौलाना फज़ल रहमान वारा खां हारे, जो पीपुल्स पार्टी हुनखे खंभे ते चाढ़े नवाज़ शरीफ़ खे, पोइ पोयां वरी सीढ़ी कढी छॾींदी आहे। त उहो मूंखे लॻे थो त हाणे सीढ़ी पीपुल्स पार्टी हुनजी कढी छॾी आहे। हाणे उहो शायदि डॉक्टर, कराची में कैप्टन सफ़दर खे होटल मां गिरफ़्तार कयो वियो, उन बाबति तव्हां छा चवंदा? कल्ह हिनखे कीअं चयो त वञी तूं काइद आज़म जे मज़ार ते, या काइद आज़म खां त वोट जी इज़त कराई, कंहिंखां ते कराई? वोट की इज़त करो, काइद आज़म जे मज़ार ते वञी नारा हणनि, जिते जेका ममानियत आहे, को बि जेको क़ौमी हीरो आहे, क़ौमी लीडर आहे, उनजे ख़ुशूस आहे हुनजे मज़ार जो नारा ॿाहिरि जिते मर्ज़ी पिया हणनि। हुन ग़लति कमु त कयो आहे, हिकिड़ो रिटायर फौजी थी करे बि हुन ग़लति कमु कयो आहे। सज़ा त मिलणु खपे, न त पोइ हिते त को हदी कोन्हे न, हर को जेको आहे सो तयारु आहे, हर को हरकत करण लाइ तयारु आहे। डॉक्टर साहब, PTI जे अॻवाननि जो चवणु आहे त नेब खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो पियो वञे, उन हवाले सां अव्हांजो राय छा आहे? ॾिसो, नेब त हिननि जी हुकूमत में शुरू ई थिए थो सियासी इंतज़ाम वठे। उन वक़्तु त इमरान ख़ान हुकूमत में ई कोन हो, हिननि जी पंहिंजे हुकूमतनि में ई नेब शुरू थी आहे। नेब अॼु जी ठहियल आहे, पहिरीं नवाज़ शरीफ़ ठाही नालो आहे हुनखे रेडको वारो। उनजे क़यादत में नेब त पहिरीं जेको आहे सो तॾहिं नवाज़ शरीफ़ साहिबु कंहिंजे इंतज़ाम लाइ ठाही, पीपुल्स पार्टी इंतज़ाम ठाही। खां पोइ हुन नेब खे थोरो बहितर करे ऐं वरी हुनखे मुशर्रफ साहिब जे ज़माने में आंदो, जेको कंटिन्यू पई करे। आसिफ ज़रदारी साहिब जे ज़माने में कंटिन्यू कयो, नवाज़ शरीफ़ साहिब जे ज़माने में कंटिन्यू कयो, हाणे बि कंटिन्यू कयो। इंडिपेंडेंट आज़ाद हिकिड़ो इदारो आहे, या उन्हनि जा सबूत न आहिनि त पोइ त इंतज़ाम थी वठे। जो सबूत आहिनि, सॉलिड सबूत आहिनि, बैंकनि जे थ्रू पैसनि जी ट्रांज़ेक्शन थी आहे। हिन ॻाल्हि में कॾहिं रवाजु कोन हो पाकिस्तान में करप्शन जी पुछा ॻाछा करणु। हाणे इहो रवाजु शुरू थियो आहे, पोइ स्टेट फ़ैसिलो वरितो आहे त हा, स्टेट वञे थी कमज़ोर थींदी, करप्ट माण्हू हुननि खे कमज़ोर कंदा था वञनि, खाई पी पैसा ॿारनि मुल्कनि में खणी था वञनि, हुकूमत बि कनि था, पैसा बि जेको आहे सो चोरियूं कनि था। इन करे जेको आहे सो स्टेट फ़ैसिलो वरितो आहे। हाणे कंहिंखे छॾिबो कोन, इहो कंटिन्यू पॉलिसी जेका आहे सा कंटिन्यू थी करे, स्टेट जी पॉलिसी आहे, कंटिन्यू थी करे हर हुकूमत में। हिन में बल्कि वीचारे इमरान ख़ान जी किथे हलंदी, स्टेट जी पॉलिसी हले पई, हर हिक सां हले पई। इवन PTI जे माण्हुनि खे थी आहे जेको करीम साहब। डॉक्टर अरबाब रहीम साहब, ताईं तमामु घणी महिरबानी। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल कईसीं डॉक्टर अरबाब ग़ुलाम रहीम सां PTI में जे जलसनि जे हवाले सां, असां मुख़्तलिफ़ इशूज़ जे हवाले सां। हाणे ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ ग़ुलाम हैदर शानी साहब ऐं सदाकत जतोई साहब सां ॻाल्हि ॿोल सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। शाह साहब, ब्रेक खां अॻु में डॉक्टर अरबाब रहीम साहब जन हुआ अॻूणा सिंध जा वॾा वज़ीर, उहे चवनि था गुजरांवाला खां पोइ कराची में जेको जलसो थियो मुखालिफ़ धुर जो, चोर सभु गॾु थिया आहिनि। हाणे इहो ईअं थियो, हा, दिल्लीअ में मिसाल आहे। हा, मैं चयो हा, गऊं खे हा, त हलड़ी पुछ कारी, सही, पर मैं पाण सॼी कारी। सही।
अरबाब रहीम जो दौर बि ॾिठो जेको दहशत वारो दौर हो। को बि चङो माण्हू महफ़ूज़ कोन हो, सही कंहिं बि चङे माण्हू जी इज़त महफ़ूज़ कान हुई। हाणे महफ़ूज़ आहे हींअर सूरत हाल ही जमहूरी हुकूमत आहे, महफ़ूज़ आहे। हा उन जो जेका लैंग्वेज हुई, उन जो जेको ॻाल्हाइण जो तरीक़ेकार हो, उहो बदतमीज़ी वारो हो। तव्हां ॾिठो त जेको आहे सो बीबी खे बि हुन घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि, तंहिंजे करे उहो माण्हू वेठो अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करे त हीअ सभु चोर गॾु थिया आहिनि। हाणे इन में मतिलबु इहो थियो त हीअ चवण ईअं था चाहिनि त पार्टी सभु जेका माना मुतादा जेका अपोज़िशन आहे त हीअ त जमहूरियत जे ख़िलाफ़ ॻाल्हाए पियो। हर माण्हू खे हक़ आहे, हर पार्टी के हक़ आहे, हर एक करप्शन न माना जिदोजहद करण जे लाइ, करप्शन करण जे लाइ कंहिं हक़ केरु थो ॾे? इहो त भई इहो त मिड़ई जेको बादशाह आहिनि, उन्हनि सां कहिड़ो मुक़ाबिलो आहे। हाणे हर माण्हू इन ते आहे त करप्शन, मां बयां थो त ॿियनि शयुनि ते डिस्कशन थी थिए, इहा अॼोकी ॻाल्हि न आहे। न उहा डिस्कस भली थिए, पर हाणे माल जॾहिं जेको आहे सो जंहिं लुटियो आहे, जंहिं कयो आहे, जंहिं का सूरत हाल थी आहे, उनखे बि थियणु खपे न। पंजाब वारा सभु माना जेको आहे खीर जो PTI या इमरान ख़ान खीर जो धोतल आहे, ऐं माना जो सिर्फ़ करप्शन पीपल्स पार्टी कई आहे। वरी हाणे उन इताद थियो, वरी नवाज़ लीग जे लाइ आहे। अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके आहिनि, इहे रूटीन जूं आहिनि, उन्हनि ते तव्हां अहिड़े क़िस्म जो माना मां बयां थो न असांखे रद्द अमल ॾियणु घुरिजे, इग्नोर करणु घुरिजे। हाणे जेको आहे फूसी वेठी बड़ ते, हाणे उहा चई त ख़बरदार जेको आहे बड़ खे चई अचां थी वेहण। ही त इहो थियो न बाबा, हाणे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं जेके थियनि थियूं, जेको सिलेक्ट साईं मुखालदुर चोर न आहे। अर्ज़ कयां पहिरियां, पहिरीं ॻाल्हि आहे त साईं मुंहिंजो क़ाबिल एतिराम आहे, पर जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया था वञनि, बदतमीज़ी हे हिकिड़ो टॉक शो आहे, ठीकु आहे, CM रहियो आहे, हुन जेको पंहिंजो मौक़ुफ़ आहे, ओपिनियन आहे, हर को ॾेई सघे थो। हाणे जीअं हिकिड़ो मिसाल आहे, उर्दू में कहावत आहे, जॾहिं भोलनि जो इतफ़ाक़ थी वेंदो आहे, इख़्तिलाफ़ न इतफ़ाक़ थींदो आहे, त उहो बाग़ खाईंदा आहिनि सॼो, ऐं जॾहिं इख़्तिलाफ़ात थी वेंदा अथनि त सॼे बाग़ खे ड्राए छॾींदा आहिनि, माना बर्बाद करे छॾींदा आहिनि। हाणे 11 पार्टियूं गॾिजी तव्हां छाजे लाइ हलिया आहियो? मां कंहिंखे न चयो आहे, मां हिकिड़ी मिसाल ॾिनी आहे, कहावत आहे, मां कंहिंखे बि न चयो आहे। हिकिड़ी कहावत आहे, जीअं साईं चयो त बड़ ते फूसड़ी वे, त हिकिड़ी कहावत आहे। त हिन महिल ॾिसो न, ख़ान साहब करप्शन जे ख़िलाफ़ हो, के आवाज़ूं पिया आयूं लाहौर मां, अबा फलाणे खे गिची में तुंहिंजी लाड़काणे में गिलींदासीं, ठीकु आहे, को चए पियो लाहौर में गिटनि में गिलींदासीं। हाणे हिन महिल वक़्त जी ज़रूरत छा आहे, हिननि खे छो गॾु थिया आहिनि, इहो कहिड़ो प्लेटफॉर्म हिननि खणी आया आहिनि, ही छा ते था ॻाल्हाइनि, गुजरांवाला जो जलसो छा हो, पीपल्स पार्टी समुंड। पर ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि, पार्टियुनि जो हूंदो आहे न, उते छा ॻाल्हायो वियो आहे, आना 200 रुपया किलो ऐं आलू 300 रुपया डज़न, माना तव्हांखे जेको लिखी थो ॾिजे, तव्हां उहो स्क्रिप्ट था पढ़ो। महांगाई जी ॻाल्हि आहे न, महांगाई जी ॻाल्हि आहे, पर पढ़ी त सही वठो, पढ़ो त सही। भला तव्हांजो हिन महिल थियो छा आहे, जो तव्हां 11 पार्टियूं, मां सम्झां थो इन खां पहिरियां इमरान ख़ान ते जलसो कयो, वाहिद पार्टी, कंहिंसां बि न हो, अकेलो सॼो ग्राउंड भरियो, एतिरे तादाद में माण्हू एतिरा हुआसीं। उन खां पोइ मां त इहो चवंदुसि, यकीन कजे कमाल मुस्तफ़ा खे बि ॾिजे न वारो, उहो बि इन खां वधीक माण्हू खणंदो। पर हीअ त माण्हू एडमिनिस्ट्रेशन हिननि जी आहे, 12-13 सालनि खां वठी, मां हिते जी ॻाल्हि कंदुसि, 13 सालनि खां वठी हिते आहे हुकूमत कनि, 13 सालनि में अॼु जेको योमे शहदा मल्हायो वियो, कल्ह जेको 18 अक्टूबर 2017 ते सान्या थियो, इनखे 13 साल गुज़री विया आहिनि। 13 सालनि जे अंदरि यको कंटिन्यूअसली हिननि जी हुकूमत रही आहे। उन्हनि छा शहदा जे माइटनि खे, मिटनि खे, अज़ीज़नि खे छा हिननि का नौकरियूं का कंपनसेट कयो आहे? छा उन शहदा जा माण्हू उते मौजूदु हुया? छा उन्हनि जे लाइ हिननि कुझु कम वरिता आहिनि? कुझु बि न। कहिड़ो कयो आहे हिननि छा ॻाल्हि कई आहे? हीअ त हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम मां सम्झां थो त मुंहिंजी नज़र में मूंखे अफ़सोस थो थिए, हिकु तरफ़ 18 तारीख़ जो जेका शहीद थिया, 177 माण्हू, 177 जयाला शहीद थिया सही, उन जे हिकिड़े माण्हू जो नालो न खयो वियो आहे। लीडरशिप उहा हूंदी आहे जॾहिं पंहिंजे शहीदनि खे बि यादि करे उन जे वारसनि खे घुराए हा, उते वारस मौजूदु हुजे हा, उन्हनि जे गॾु उन्हनि खे नौकिरी मिलनि हा। कंहिंखे बि नौकिरी मिली आहे साईं? कहिड़े माण्हू जो थियो आहे? को कुझु न थियो आहे। हिननि पंहिंजो पावर मज़ा वरिता आहिनि, हाणे निकिरी पिया आहिनि।
हाणे निकिरी पिया आहिनि यहाँ से घोड़ाड़े इहो वठ वठा लॻी पिया ऐं 11 जूं 11 पार्टियूं सही अरबाब गुलाम रहीम ग़लति त न चयो आहे न सभु गॾिजी विया आहिनि सही सभु गॾिजी हिकिड़े पेज ते अची विया आहिनि इहो कहिड़ो मुआवज़ो आहे इहो छाजे लाइ आया आहिनि ऐं जीअं त सफ़दर कैप्टन सफ़दर जी ॻाल्हि आहे कैप्टन सफ़दर तमामु ग़लति कमु कयो न कानून खां बालातर को कोन्हे तव्हां वञी मज़ार ते वञो था चादर चाढ़ ऐं उते था नारा हणो त वोट गुज़रंदो फलाणो हीअं ढिंगड़ो हीअं उनजी लीडरशिप ॿाहिरि वेठी उहा छा थी वेठी ॻाल्हाए जॾहिं मुल्क में हूंदा आहिनि हा तव्हांखे हिमत आहे त पंहिंजे मुल्क में अचो हिते वेही ॻाल्हायो न पंहिंजे इदारनि खे तव्हां ॿाहिरनि मुल्कनि में वेही उन्हनि खे ग़लति बयानी कयो मुंहिंजे ख़्याल में अफ़सोस जी ॻाल्हि आहे हे मुंहिंजे हिसाब सां हे को पावर हे शहदनि जे लाइ त न हो ही त अलाए छा हो ठीक से ब्रेक जो टाइम जो नाज़रीन असां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन जी साईं पेशाणी साहब जे साईं जो तव्हां मौक़ो ॿुधो ब्रेक खां अॻु में सदाकत जतोई साहब जो छा चवंदा त माना जतोई साहब सां इख़्तिलाफ़ इहो आहे हा त जतोई साहब हिकिड़ी मोहतरम फैमिली जो असां बि इज़त कयूं था हर लिहाज़ पर हाणे सॼी सूरत हाल जेका आहे त ही त मां अॻु में बि ॻाल्हि करे वियुसि त हीउ जेको इतिहाद ठहियो आहे ही हिते पाकिस्तान में न पर सॼे दुनिया जे अंदरि इतिहाद ठहंदा आहिनि हिज़्ब इख़्तिलाफ़ जूं धुरियूं जेके इक़्तिदार में न हूंदियूं आहिनि न करप्शन जे केसनि खे न जेके इक़्तिदार में हूंदो आहे ऐं जंहिं तरीक़े सां इमरान ख़ान पहिरियां वाइदा कया ऐं जंहिं तरीक़े सां एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं जेके अवाम जे त सम्झ में न आहियूं पर पॉलिटिकल वर्कर जे सम्झ में कोन हुयूं त चवे छा थो हाणे उन ते हिकिड़ी ॻाल्हि ते ई कोन बीठो आहे चीनी काथे पुगी आहे पटाटा काथे पुगा आहिनि करप्शन पीपल्स पार्टी वारी यादि अचे पटाटा जेके ग़रीबनि जो खाइण जो आहे जेको माना ग़रीब जो खाधो आहे पटाटा टमाटा दाल मिर्च बसर उहो ई ईअं जेको बि डिक्टेटर हूंदो आहे न उहो सॼी दुनिया जतोई साहब सां इहो इख़्तिलाफ़ आहे माना हू त पंहिंजी ॻाल्हि ई नथो मञे न जतोई साहब ॻाल्हि ई नथो मञे पंहिंजी ॻाल्हि थो करे साईं मूंसां सवाल तव्हां नाराज़ हो साईं चुप वेठो साईं मूंसां सवाल कयो त छा ही डिक्टेटर हर तव्हां दौर ॾिसो को बि चूंडियल जॾहिं प्राइम मिनिस्टर हूंदो आहे उहो हिकिड़ो तरीक़े सां ईंदो आहे पंहिंजा वोट वठंदो आहे इलेक्शन जे प्रोसेस में ईंदो आहे पोइ हुनखे लीडर ऑफ द हाउस में उते हुनखे वोट मिलंदा आहिनि ऐं उन खां पोइ हो वज़ीर आज़म थी बेटनि जो मामिलो हिते अचो बेटनि जे मामले ते असां अॼु बि मौक़ुफ़ आहे त सिंध जो को बि ऑर्डिनेंस थियो न मुआदो कंहिं कयो आहे 85% मुराद अली शाह तयार निसार खोड़े ऐं असांजे नासिर शाह उनजा बयान ॾिसो पहिरियां हे राज़ी थिया अथव हिननि रासपो ज़ाहिर कयो आहे निसार खोड़े जो बयान अथव हाणे छो थो थियनि छाजे लाइ त जॾहिं ॿियो को जॾहिं सिंधियूं थिया तव्हां जहिड़ा सहाफ़ी तव्हां जहिड़ा दोस्त असां बीठा आहियूं मौक़ुफ़ ते त असां कॾहिं चऊं था न 172 जो वॉल्यूशन जेको थियो आहे हुननि जे तरफ़ां थियो असां काथे कयो आहे असां अॼु बि चवंदा सिंध जा जेके बि हुकूमत चल असीं अरली तरमीम चऊं था न बेटनि ते असां मौक़ुफ़ ज़ाहिर आहे हिननि जी गवर्नमेंट हिननि जे माण्हुनि पाण रज़ामंदी ज़ाहिर कई 85% ताईं तयारु वेठा इन्हनि पाण हिननि खे चयो त तव्हां असांखे ठाहे ॾियो ऐं असांखे हेतिरो हिसो खपे हिन में छो जतोई साहब जी इन ॻाल्हि खे बिल्कुलु रथो कयां
सिधी ॻाल्हि आहे त कॾहिं बि पीपल्स पार्टी अहिड़े क़िस्म जी का बि न निसार खोड़े न नासिर शाह न वज़ीर आला 85% कॾहिं बि बेटनि जे मसइले ते या सिंध जा जेके वसीला आहिनि उन्हनि जे मसइले ते जंहिं तरीक़े सां पीपल्स पार्टी वफ़ाक़ सां स्टैंड रखियो आहे इख़्तिलाफ़ रखियो आहे मां बयां थो त कंहिं बि दौर में हुकूमत अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि न कई आहे जेका पीपल्स पार्टी कई आहे बेटनि जे मामले ते जंहिं तरीक़े सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो स्टैंड आहे कंहिंजो बि कोन्हे को कंहिं बि सिंध जा वसीला आहिनि न सिंध जा वसीला आहिनि पीपल्स पार्टी कतई बि कंहिं बि तरीक़े सां ॾियणु न चाहींदी ऐं न कंहिंजो हक़ आहे न वफ़ाक़ जो हक़ आहे न ॿिए जो हक़ आहे हीअ सिंध जी प्रॉपर्टी आहे इन ते सवाइ सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जो हक़ आहे ॿिए जो हक़ नथो थी सघे हीअ त ॾाढ मुड़ुस आहे वफ़ाक़ जी ज़ोरी अहिड़ी तरीक़े खे ओरांगे अहिड़ी तरीक़े खे ख़तम करे ऐं मुदाख़लत वेठी थी करे सफ़दर वारे मामले ते बि जेको आहे हुन मुदाख़लत कई आहे नारो लॻो आहे वोट खे इज़त जो कहिड़ी ग़लति ॻाल्हि आहे कहिड़ी कानूनी भटकड़ी कई आहे ऐं जंहिं तरीक़े सां जतोई साहिबु तव्हां ॿुधो त सही तव्हांजी पार्टी जंहिं तरीक़े सां होटल में एंट्री थी आहे दरवाज़े खे लत हणी करे जेको आहे सो मरियम बि वेठी उनखे अरेस्ट कयो अथनि हीअ जमहूरियत तव्हां चओ था त डिक्टेटर न आहे जमहूरियत आहे आईजीअ खे काॾे गुम कयो वियो हुनजे नॉलेज में न हो तंहिंजे करे हीअ शयूं आहिनि मिड़ी ॻाल्हि करण जी बेटनि जे मामले ते असांजो मौक़ुफ़ बिल्कुलु क्लियर आहे ऐं पंहिंजो इमरान ख़ान हिकिड़ो नेकनियत माण्हू आहे करप्शन जे ख़िलाफ़ उथियो ऐं उन ते स्टैंड खणी बीठो आहे तव्हां ॾिसो त जॾहिं खां हिनखे हुकूमत मिली विच में 2-3 शयूं थियूं कोविड अची वई उन खां पोइ हिकिड़ी जंग लॻी वई जंग जी सूरत हाल पैदा थी वई यूएनओ जे अंदरि स्पीचूं जेके थियूं इमरान ख़ान जे अॼु ॾींहं ताईं बि वाहिद प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान आहे जंहिं सभु उथी चयो इमरान खान साहब चयो ज़रदारी साहब जेल में हिकिड़ो मिनट तव्हांखे खपे एनआरओ असांखे एनआरओ तव्हांखे खपे उहो कॾहिं बि इमरान ख़ान एनआरओ हिननि खे न ॾींदो पहिरियों त इमरान ख़ान खां सुवाल आहे ऐं जतोई साहिब खां त इमरान वटि इख्तियार कहिड़ो आहे एनआरओ वज़ीर आज़म खे को बि इख्तियार कोन्हे माना उहो यादि जो करप्शन करे मिसाल ऐं हो त चवंदा करप्शन कई अथनि तंहिंजे करे गॾु कई बि कान्हे पर हिनखे एनआरओ ॾियण जी इख्तियार ई कोन्हे मूंखे ॿुधाए जेकॾहिं चए त इहे मां साईं खे छा चवंदुसि जेको हिकिड़ो माण्हू पाण साईं जा लफ़्ज़नि पंहिंजा लफ़्ज़नि मूंखे कंहिंखे बि न भाॻो भाॻ ॾिसणो आहे सिधी ॻाल्हि आहे इन ते ईंदो त मूंखे ॿुधाए त तव्हांजी लीडरशिप छा आहे यार ॻाल्हाइण बि न अचेसि खणी वञी कटपुतली वांगुरु बीहारे छॾियोसि पोइ स्क्रिप्ट लिखी ॾियो पढ़ियो न इहो थींदो ॿी ॻाल्हि वाज़े आहे त ख़ान साहब एहसास कफ़ालत जो प्रोग्राम जेको ॾिनो हो उन में बिल्कुलु हुया ॻाल्हियूं त को बि हुजे कहिड़े तबिके सां तालुक हुजे तव्हां ॾिसो सभिनी खे ऐं 60 अरब खां मथे जो पैसो हुते इस्तेमालु थियो अथव उन खां पोइ ॿियो फेस स्टार्ट थी वियो आहे हर जाइ ते कंपलसेट कयो आहे 12,000 रुपए जे हिसाब सां कंहिं बि इन जाइ ते करप्शन न थी आहे हिकिड़ो मिनट सही कंप्लीट करे ॾियो हिननि जो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम 21 खां 17 ग्रेड 18 ग्रेड 16 ग्रेड उनजे माइनि खे उनजे ॿारनि खे उनजे अफ़सर जे नाले ते तव्हांजे स्टैंड पॉइंट तां बि आवाज़ उथियो त उन्हनि माण्हुनि जेको आहे ऑफिसरनि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा जमा कराया विया आहिनि ॿी ॻाल्हि आहे हालिया बरसाति जे अंदरि सॼो सिंध ॿुॾी वियो सॼे सिंध खे आफ़त ज़दा करार ॾेई छॾियुनि सब्सिडी काॾे वई मूंखे हिकिड़ो मिनट मूंखे ॻाल्हाइण ॾियो लेट मी कंप्लीट सर उन खां पोइ हिते जेको मीरपुर ख़ासि ॿुॾी वियो कमंद तव्हांजो ख़तमु थी वियो राइस तव्हांजो ख़तमु थी वियो तव्हांजो कॉटन ख़तमु थी वई तव्हांजा मिर्च ख़तमु थी विया तव्हांजा बसर ख़तमु थी विया तव्हांजा केले जा बाग ख़तमु थिया तव्हांजा अंबनि जा बाग माना का शइ न बचो तबाह करे छॾियो तबाह बर्बाद करे छॾियो सभु पैसा खाई वियो सभु पैसा खाई वियो महिरबानी थींदी हाणे ॾिसो न हाणे ही जेके बि माना कुदरती रवाई आफ़तूं हूंदियूं आहिनि इहो सॼो हुकूमत जेका वफ़ाक़ हुकूमत उहा लिखी वेंदी आहे छा सिंध
माना पाकिस्तान जो हिस्सो ना है जेका सिंध में तबाही आई आहे जंहिं ते चवंदा रुगो सिंध हुकूमत जेको आहे पैसा ख़र्च करे छा वफ़ाक़ उन ते पैसा ख़र्च न कंदो करप्शन करे खाई हाणे इहा त शइ जेको आहे इहो इहा त ॿुधी ॿुधी असांजे मथे में सूर पियो हाणे ॾाढो मोह मथे बचे छा कजे ग़लति आहे इहा ॻाल्हि ग़लति आहे जेको चए त तव्हां जेको आहे चीनी महांगी न कयो बसर महांगो न थिए मिर्च महांगो न थिए पटाटो महांगो न थिए बिजली महांगी न थिए गैस महांगो पोइ चओ त जेको आहे स्टोर घटि थिया आहिनि हीअ त मिड़ी ॻाल्हि आहे जी तरफ़ां फंड्स मुंहिंजी ॻाल्हि दो यूएई तरफ़ां फंड्स खान साहब जी तरफ़ां वफ़ाक़ जी तरफ़ां फंड्स गवर्नर सिंध प्रेसिडेंट ये सभिनी हफ़्ते करे इमरान खान साहब हलियो वेंदो साईं इहो चइबो बिल्ली खे ख़्वाब में छीछड़े इहो ॿारहं ॻाल्हि आहे उहो पंहिंजी मुदत पूरी कंदो हिननि खे जेॾो जलसा जुलूस करे 11 पार्टियूं थी करे हिकु पर हिकिड़ी ॻाल्हि सलाम कंदासीं खान साहब खे इहो वॾो क्रेडिट आहे जो सभु जा सभु जेके बि भागोड़ा हा न सभिनी खे गॾु करे हिकिड़ी टेबल ते वेठो थी इहो वॾो क्रेडिट आहे भागोड़ा जमहूरियत जे मामले ते जेको जतोई साहब चए थो जमहूरियत जा हिकिड़ा कानून असूल आहिनि हर माण्हू खे हक़ आहे त गॾिजी उन हुक्मराननि जे ख़िलाफ़ स्ट्रगल हलाइनि जेके हुक्मरान इंसाफ़ करे न सघनि केस हलायो केस हले 11 साल दरदारी साहब जेल काटे आयो आहीं करप्शन था हिकिड़ो महीनो बि सज़ा हाणे बि तव्हां जेको आहे केस हलायो जे माना उन में जेल काटे जेका बि सज़ा अचे उहा थी ॿी ॻाल्हि बाक़ी हेतिरा अरब डॉलर खाई विया हेतिरी करप्शन करे उहो काॾे विया काथों आया काथों हिकिड़ी ॻाल्हि तव्हां बेटनि जी कई मां आख़िर भले हिकिड़ो स्टेज वञा सभिनी वेठा आहिनि न चुप छो वेठा आहिनि 172 जी कॉन्स्टिट्यूशन जी वायलेशन जेका कई आहे पीपुल्स पार्टी कई आहे पीपुल्स पार्टी ज़िम्मेदार आहे मलिक रियाज़ जे थ्रू मुआइदो कहिड़ो थियो सही उहा कहिड़ी अमेरिकन जेका मुंहिंजे ख़्याल में कंपनी चवांसि या मां ॿी का चवांसि इदारो चवांसि उहा कहिड़ी अमेरिकन कंपनी जेका रियाज़ मलिक वठी अची हिते ॿेटनि में घर ठाराए ऐं उनखे ॾे पियो रियाज़ मलिक कंहिंजो आहे सही पीपुल्स पार्टी सां तालुक रखे तमामु घणी महिरबानी नाज़रीन तव्हां प्रोग्राम में पीडीएम जे जलसनि ऐं पंहिंजो कैप्टन सफदर जी गिरफ़्तारी ॿेटनि जे मामले ते असां महिमान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं पंहिंजे मेज़बान रऊफ़ चांडियो खे इजाज़त ॾियो।